बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान जी नई फिल्म बॉडीगार्ड जो ट्रेलर रिलीज़ कयो वियो आहे। वांटेड, दबंग ऐं रेडी जी धमाकेदार कामयाबी खां पोइ बॉलीवुड जे बिगड़ियल शहज़ादे सलमान खान जी इन फिल्म जो संदसि चाहींदड़नि खे तमामु घणो इंतज़ारु आहे। फिल्म बॉडीगार्ड मलयालम ॿोली में ठहियल फिल्म बॉडीगार्ड जो रीमेक आहे, जंहिं जी हिदायतकारी मोहम्मद सिद्दीक़ ॾिनी आहे, जॾहिं त फिल्म जो प्रोड्यूसर सलमान खान जो भेणवियो अतुल अग्निहोत्री आहे। फिल्म में सुपरस्टार सलमान खान ॾाढो मरकज़ी किरदारु करीना कपूर निभाए रही आहे। फिल्म खे 31 अगस्त ते सिनेमाघरनि में नुमाइश लाइ पेश कयो वेंदो। फिल्मी पंडित बॉडीगार्ड खे अॻु ई ब्लॉकबस्टर फिल्म करार ॾेई रहिया आहिनि। संदन चवणु आहे त वांटेड, दबंग ऐं रेडी जी शानदार कामयाबियुनि खां पोइ सलमान खान भारतीय फिल्म इंडस्ट्री में कामयाबी जी ज़मानत बणियल आहे। मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर कोई एहसान न करना। नॉट सर, बॉडीगार्ड। बॉडीगार्ड? क्या मैं बॉडीगार्ड लवली सिंह से बात कर सकती हूँ? मैं उसकी गर्लफ्रेंड बोल रही हूँ।